मुझो मकसद इहो हो त इन खुशामदी कल्चर खे बंदि कजे ऐं तव्हांजा असांजा कल्चरल ॾींहं आहिनि, असांजा इलाही ॿिया सकाफ़ती ॾींहं आहिनि, लतीफ़ जा ॾियारा आहिनि, बिला शक हुन में तव्हां जेकूं टोपियूं पाए अचो। ऐं चवां थो त उस्ताद सिंधी टोपी पाए अची क्लासरूम में वियो, मूंखे असां लाइ फ़ख्रु जी ॻाल्हि आहे। असांजूं जेके भेनरूं जेके टीचर्स आहिनि उहे जेके अजरकूं पाए अची पंहिंजे ॿारनि खे पढ़ाइनि त असां लाइ ख़ुशी जी ॻाल्हि आहे। ॿारड़ा जेकॾहिं सिंधी टोपी अजरक पाए अची वियनि त उहा ख़ुशी जी ॻाल्हि आहे। पर जेके ऑफिसर अचनि ऐं बाला ऑफिसर अचनि उन्हनि खे स्कूल जी इंतिज़ामिया चंदो करे टीचर्स खां ॿारनि खां चंदो वठी ऐं उन्हनि लाइ तोहफ़ा गॾु करे उन्हनि खे तोहफ़ा ॾियणु, उन्हनि ते गुल उछलणु, इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में न आई। आउं कीअं थो थी सघां सिंध जी सकाफ़त जो या सिंध जे कल्चर जो मुखालिफ़। अॼु मूं ॾिठो वेठे त हिकिड़ा अजीब पढ़िया लिखिया माण्हू के आइन जी तशरीह वेठा कनि, के ॿियूं शयूं खणी पिया बयानु कनि। कंहिं बि अमल जे उन जे एक्ट खे, उन जे नियत खे सम्झो वञे, उन जी स्पिरिट खे सम्झो वञे, उन जी ग़लति तशरीह करणु ऐं ग़लति अंदाज़ में उनखे बयानु करणु ऐं नथो सम्झां थी असांजे मुआशिरे खे, सिंध जी तारीख़ खे, तहज़ीब खे, सकाफ़त खे कोई सां फ़ाइदो पुॼंदो। जेको माण्हू मोहन जे दड़े जी 5000 साल पुरानी प्रिंट खे सरकारी तौर ते रिकॉग्नाइज़ थो कराए ऐं यूनेस्को में उन अजरक खे प्रेज़ेंट थो कराए वञी उते त ही किंग प्रीस्ट खे पातल अजरक आहे, उहो चाहींदो त अजरक ऐं टोपी ते पाबंदी लॻे। पर आउं हैरान आहियां इन ॻाल्हि ते। असां तुंहिंजी सॼी ज़िंदगी जंग विड़ी आहे पंहिंजे अजरक ऐं टोपीअ जी शान ऐं मान जी। पर आउं चवां थो तुंहिंजो ग़लति इस्तेमालु खुशामद लाइ पंहिंजे ऑफिसरनि ते जेको अचे थो, कंहिंजी पोस्टिंग थिए थी कंहिं ऑफिसर जी, तव्हां ॾिसो के हेडमास्टर जी रूटीन जो कमु आहे, पोस्टिंगूं थींदियूं रहंदियूं आहिनि। उनजी पोस्टिंग थिए थी, उन स्कूल में अचे थो त सॼे ॿारनि खे बीहारियो वञे थो उते, पोइ चंदा करे उहो पैसो जेको स्कूल ते ख़र्च थियणु खपे ₹2 अॻे ई असांजे स्कूलनि जी हालत बहितर कोन्हे, असांखे उहो ठीकु करण जी ज़रूरत आहे। असीं इन गैर ज़रूरियात में जेकॾहिं असां वेंदासीं, वक़्तु विञाईंदासीं त आउं नथो सम्झां त हिन सां को फ़ाइदो थींदो। ऐं त अजरक ऐं टोपी त असांजी शान ऐं मान आहे ऐं असीं फ़ख्रा तौर ते पायूं था। ऐं चवां थो त जेके इहे माण्हू चवनि था त अजरक ऐं टोपी ते पाबंदी लॻी आहे, उहो ग़लति तशरीह थी आहे। महिरबानी करे उन ग़लति तशरीह खे इन नमूने सां न बयानु कयो वञे। इहो न को ॿारनि जे हक़ में, न को सकाफ़त जे हक़ में।